नाज़रीन, पंजाब के गवर्नर मोहम्मद बलीगुर रहमान इलेक्शन कमीशन वक़्त में चूंडुनि की तारीख़ ते इत्तफ़ाक़ न थी सघियो। ज़रियनि जो चवणु आहे त अदालती फ़ैसिले की तशरीह लाइ लाहौर हाईकोर्ट सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिं सबबि गवर्नर पारां सॾायल इजलास बिना के नतीजे ख़त्म थी वियो आहे। पंजाब में आम चूंडुनि की तारीख़ के ऐलान बाबत गवर्नर बलीगुल रहमानी इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी की सरबराही में वफ़द जो मुशावरती इजलास थो, जैमें चीफ सेक्रेटरी IG पंजाब कानून के एडिशनल डायरेक्टर जनरल कमीशन के स्पेशल सेक्रेटरी में लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में पंजाब असेंबली जो चूंडू करण लाइ मुख़्तलिफ़ पासनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में शरीक अख़्तियारनि आईनी कानूनी तजवीज़ूं ॾिनियूं ऐं लाहौर हाईकोर्ट के फैसले की वज़ाहत तलब करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। इजलास में गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन के वफ़द विच में सूबे में चूंडुनि की तारीख़ ते इत्तफ़ाक़ न थी सघियो, जॾहिं त गवर्नर आइन की तशरीह ते वधीक मुशावरत ते ज़ोर ॾिनो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में लाहौर हाईकोर्ट सां फैसले की तशरीह लाइ राब्तो करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी चयो त इजलास में तारीख़ ॾियण बाबत को भी फ़ैसिलो नाहे थियो। गवर्नर चयो त हू पंहिंजा कानूनी हक़ इस्तेमाल कंदो। अॼोकी कार्रवाई बाबत चीफ इलेक्शन कमिश्नर के ब्रीफिंग ॾिनी वेंदी।